ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जे 16वें अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त अदिति यानी कि देवताउनि जी माता पंहिंजे पति कश्यप जी वटि वञी वेनती कनि थियूं ऐं कश्यप जी ॿुधाइनि था त आउं त ॿिन्ही पासनि में परेशान थो थियां, छो त देवता बि मुंहिंजी औलाद आहिनि ऐं राक्षस बि मुंहिंजी ई औलाद आहिनि। जंहिंखे बि ॾुख पहुचे आख़िरकार नुक़सान त मूंखे ई थिए थो। बहरहाल पोइ बि कश्यप देव पंहिंजे पत्नी अदितीअ खे हिकिड़ो विर्त ॿुधायो, जंहिंजी पालना करण सां अदितीअ जे मन जूं कामनाऊं पूरियूं थींदियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जो 17वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अदितीअ जो विर्त रखणु। श्री सुखदेव जी स्वामी चयो त हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह अदिति विर्त करे अंदरूनी शुद्धताईअ सां परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु कयो। तॾहिं विर्त पूरो थियण खां पोइ आदि पुरुष भॻवानु ख़ुशि थी पंहिंजे चतुर्भुजी रूप सां जराऊ मुकुट पहिरे बैजंती माला गले में पाए थोरो थोरो मुश्किंदे उनखे दर्शन ॾिनाई। अदिति उन चतुर्भुजी रूप खे ॾिसी ॾाढी ख़ुशीअ विचां दंडवत पूजा ऐं परिक्रमा करे स्तुति कई। तॾहिं श्री नारायण जी पुछियसि त तोखे छा घुरिजे, जेका इच्छा हुजई सो वरदान घुर। तॾहिं अदिति हथ जोड़े चयो त हे प्रभु अंतर्यामी, मुंहिंजी इहा इच्छा आहे त दैतनि खां राज खसिजे, इंद्र ऐं ॿियनि देवताउनि मुंहिंजे पुटनि खे मिले। अहिड़ो को उपाउ करियो। इहो ॿुधी श्री नारायण जी चयो त हे अदिति, तूं चाहीं थी त जहिड़ी तरह इंद्र जी राणी ऐं ॿियूं तुंहिंजूं नुंहुं दुख पाइनि थियूं, तीअं दैतनि जूं स्त्रियूं बि दुख पाइनि। राजा बली 100 यज्ञ करे मूंखे ख़ुशि कयो आहे ऐं हू पंहिंजे गुरु ऐं ब्राह्मणनि जो भक्त आहे, तंहिं करे मां उन जो राज ज़बरदस्तीअ सां खसे नथो सघां। धर्मात्मा ऐं हरि भक्तनि खे मां कीअं थो दुख पहुचाए सघां, लेकिन तो बि मुंहिंजो विर्त रखी मूंखे ख़ुशि कयो आहे। तंहिं करे तुंहिंजे वास्ते छल करे इंद्रासन दैतनि खां वठी देवताउनि खे ॾींदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। इहो ॿुधी अदिति वेनती करे चयो त हे महाराज, मां चाहियां थी त तव्हां मुंहिंजे गर्भ मां अवतार वठी देवताउनि जी सहायता करियो, जंहिं करे हू पंहिंजो राज पाइनि। आदि पुरुष भॻवानु चयो त चङो, ईअं ई थींदो, तुंहिंजो मनोर्थ पूरो थींदो। इहो वरदान ॾेई नारायण जी अंतर ध्यानु थी वियो ऐं उन राति अदितीअ खे कश्यप जीअ मां गर्भ रहण करे उन जी शकल सूरज वांगुरु चमकण लॻी। जॾहिं 10 महीने ॿार जे पैदा थियण जो वक़्तु अची पहुतो, तॾहिं ब्रह्मा, महादेव ऐं ॿियनि देवताउनि अदितीअ जे घर अची स्तुति करे वेनती कई त हे वेंकटनाथ, तव्हां देवताउनि जे दुख दूर करण वास्ते अवतार वठंदा आहियो। तव्हां खां सवाइ ॿियो केरु असांजी सिध लहंदो। इहा स्तुति ॿुधी आदि पुरुष भॻवानु बॾे जी सिॾी बारस जो 2 पेरनि वक़्तु चतुर्भुजी रूप सां प्रगट थी पंहिंजी माता पिता देवताउनि ऐं ॿियनि खे दर्शन ॾिनो। उनखे ॾिसी सभई नंढा वॾा ख़ुशि थी दंडवत करण लॻा।
तंहिंखां पोइ उन वक़्तु परमेश्वर वामन रूप पंहिंजो नंढड़ो तमामु सुंदर नंढनि नंढनि उज़ुवनि सां जीअं को बालक ब्रह्मचर्य में रही पंहिंजे घर खां विद्या पढ़ण लाइ ॿाहिरि वेंदो आहे, अहिड़ो रूप धारण कयो। सभई चयो जय वामन भॻवान। जॾहिं कश्यप जी, ब्रह्मा जी ऐं ॿियनि सभिनी देवताउनि उनजो वामन रूप ॾिठो, तॾहिं उन्हनि लांगोटी, बोछण, अंगूछो, डंडो, करमंडल ऐं छत्र वग़ैरह सभु सामान उते आंदो। ब्रह्मा जी वेद सिद्धीअ सां उनखे जरियो पातो ऐं देवताउनि समेत स्तुति करे ऐं परिक्रमा करे उन ते गुल फुल वसाईंदा पंहिंजे पंहिंजे आस्थाननि ॾांहुं हलिया विया। अप्सराउनि सुंदर नाच कयो, गंधर्वनि गाना सुणाया ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं सभिनी जे हृदय में ख़ुशी भरिजी वई। टिनी लोकनि में आनंद ई आनंद छाई वियो ऐं चो तरफ़ मंगलाचार थियण लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 17हों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 18 भगवान वामन जो राजा बलीअ खां दान वठणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, वामन भगवान जरियो पाइण खां पोइ पंहिंजो स्वरूप ब्रह्मचारिणी वांगुरु ठाहे डंडो ऐं करमंडल हथ में खणी कश्यप ऐं ॿियनि जे आस्थान खां ॿाहिरि निकिरी पृथ्वी दान वठण जी इच्छा रखी नर्मदा नदीअ जे किनारे ते जिते राजा बली यज्ञ थे कयो ओॾां वियो। जॾहिं वामन भगवान ॾाढे तेजवान रूप सां यज्ञशाला में पहुतो, तॾहिं वॾा वॾा योगेश्वर ऐं मुनेश्वर, ब्रह्मण, राजा बली ऐं शुक्राचार्य ऐं ॿिया जेके बि उते वेठा हुआ से उन जो प्रकाश ॾिसी उथी बीठा। अहिड़ी शक्ल जो नटवर रूप सां अहिड़ो को बि आदमी उन्हनि अॻे कॾहिं बि कोन ॾिठो हो। तंहिं करे वामन रूप भगवान खे ॾिसी अजब में पवण लॻा ऐं राजा बली वामन खे जराऊ सिंघासन ते विहारे हथ जोड़े वेनती कई त हे ब्रह्मचारी महाराज, मां गुरु ऐं ब्राह्मणनि जे आशीर्वाद सां 99 यज्ञ पूरा कया आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो यज्ञ आहे जो करियां थो। तमामु चङो थियो जो हिन यज्ञ में तव्हां जहिड़नि महापुरुषनि जा चरण पिया ऐं तव्हां जे दर्शन पाइण सां मुंहिंजो बाग़ जाॻियो। हे बालक रूप ब्रह्मचारी, जीअं तव्हां दयाल थी बिना कोठण जे हिन यज्ञ में पधारिया आहियो, तीअं तव्हांखे मकान, बाग़, गऊ, हाथी घोड़ा, रथ पालकियूं, शहर सिंगार या रुपया ऐं ज़मीन वग़ैरह जंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे सा ॿुधायो त मां तव्हांजी भेटा करियां। ऐं जे तव्हांखे शादीअ जी इच्छा हुजे त चङे कुल में शादी बि कराए छॾियां। हे ब्रह्म रूप, तव्हांजो बदन नंढो थो ॾिसिजे, लेकिन मोह जे प्रकाश करे त तव्हां वॾा महापुरुष मालूम थियो था। अवां जेके घुरंदा सो मां तव्हांखे ॾींदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं एतिरे क़दुरु जो हे राजा परीक्षित, राजा बली उन ब्रह्म रूप बालक खे चयो त तव्हां जेको घुरंदा सो मां तव्हांखे ॾींदसि ऐं पंहिंजे प्राणनि ॾियण ताईं बि तव्हांखे ख़ाली हथ कोन मोटाईंदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 18हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।